कह रहा मां हलिया विया तव्हां ईअं कयो मानी त लॻायो मां ॾाढी बुख लॻी आहे मूंखे ईअं छा था ॾिसो छा थियो आहे तो बाइक चोरी ना है कई मां छो चोरी कंदुसि मूंखे बुख लॻी आहे मां मुझे सच सच ॿुधाए तो बाइक चोरी कई है या न मां तव्हां हेॾे अचो हिते वियो तव्हां मूंखे ॿुधायो हिन सॼे घर में तव्हांखे किथे मोटरसाइकिल नज़र अचे थी मां तो चवां मां मूंखे बुख लगी आ जल्दी मानी लगायो ना प्लीज कोई मुझे सिर जो कसम खण तो बाइक ना है चोरी कई मां भला छा है छा थियो आहे बाहर पुलिस छो आई है वो पूछो पुलिस छो आई हुई ता भाई चुप छो आयो कुछ ना यार वो मिस्त्री ना है शकूर उनकी मोटरसाइकिल चोरी थी वया इनजे करे आया पुछण अच्छा चोरी थी आ तो पुलिस असांजे घर छो आई छो तो हुनन के शक है तो वह बाइक तो किरे चोरी कई है छा हाणे ने घर में पुलिस भी इंदी मुंह न घुरायो उन्हनि खे जो तू रणी तो करें तू पहिरें वलीद जा माण्हू घर में खड़िया हुआ ऐं हाणे पुलिस तू चाहीं छा तो आखिर इन में भी मुंहिंजो ई ॾो आहे माना हिन खे चओ त मुंहिंजे सिर जी कसम खणे त हिन बाइक चोरी ना है कई अमां भला तव्हां भई मुंहिंजी जान छो नथा छॾियो छॾे रे समा पुलिस अगर वापस हली वई आ त ज़ाहिर पक करे वई हूंदी पुलिस जी तसली ते यकीन आहे तव्हांखे बाक़ी नंढे भाउ ते यकीन आहे तोखे न वाह जो वॾो भाउ तूं बि अच्छा छॾियो हिननि ॻाल्हियुनि इहो ॿुधायो छा खाईंदो कुछ न पुट कीमे जा पराठा ठायम पे छॾ मां छॾ कीमे जे पराठनि खे मां अॼु चाइनीज़ तो घुरायां ॿाहिरां फोन करे चाइनीज खाधो खैर त आहे पुट हाँ सब ठीक है तरक्की थी वही है मुझे या अल्लाह तुझे लख लख शुक्राना अच्छा इतनी जल्दी तुझी तरक्की थी वई जुमो जुमो 8 ॾींहं तो थिया तो कि नौकरी कंदे जब्बार साहब के मुझे कारकर्दगी पसंद आई है इन करे अल्लाह तोखे वधिक तरक्की दींदो कामयाबी दींदो बचा अल्लाह तोखे खुश रखंदो सदाई खुदा तरक्की ॾे मां या जब्बार साहब कॾहिं त वात मां सुठी ॻाल्हि बि कढंदो कर सालनि खां पोइ हिन घर में ख़ुशी आई आहे उहा बि तोखां बर्दाश्त नथी थिए मेहणनि ॾियण खां फुर्सत ई कोन थी छॾे समा तू ये ॿुधाए छा खाईंदी पुट मूंखे कहिड़ी ख़बर चाइनीज़ खाधनि जी तोखे जेको वणे उहो घुराए वठ ऐं तू छा खाईंदे बस चढ़ियो मां वञा तो मूंखे ॿाहिरि कमु आहे मानी शायदि मां उतां खाई अचां छॾ पुट हिनखे हिन जी त आदत ई आहे तूं हुन जी तबियत खां वाक़िफ़ आहीं तोखे जेको घुराइणो आहे न तूं घुराए खा ना मां कीमे जा पराठा ही ठीक है ॿाहिरां पोइ वरी कॾहिं खाईंदासीं हींअर ई थी मां पंहिंजे बछड़े लाइ ठाहे अचां बस गरम करे वठ ना ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत है ठहियल त आहे शैतान ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो